जो दरिया बता वड़ा ई वरी किथों चढ़ी आयो ही मुंहिंजो सौट आहे टिंडू टिंडू टिंडण टिंडू न टिंडू टिंडू टे नून डाल वाडू टिंडू टिंडू या टिंडण केड़ो फर्क आड़े निजाम ही चाहे ये टिंडण जीत जणिया माकोड़ा ये सब असां जे घर में गॾु कंदे जा बाबा ही जीत जणियो नाहे हे इंसान जो बचड़ो आहे इंसान जो बचड़ो मारो भाव ना जुटर जुटर हे उने जो पुटो तई सच सौट ही इंसान घट आदम खोर वधीक लगनी था चल बकरी धनारन जा धक आदम खोर तो चाहिए साकी होश कर मलार छो तो गरीब के मारी निभागो के जाए जो बस ने बस होश न मञाए अची गरीब के मारियो थी अदी सियाणी मां तो इन करे आई आया ॻोठ खे सारे संभाले सॾु ॾिनो अथई न जेकर न ॾिनो अथई त उन्हनि खे मां ॾेई अचां अदी मरियम मूं त सारे संभाले सॼे ॻोठ खे सॾु ॾेई आई आहियां हाणे जेकॾहिं केरु नथो अचे त उन में मुंहुं जोड़ो त कोन्हे न जेकॾहिं कोई न आयो त उनखे असां घेले कोन वठी ईंदासीं बाक़ी इहो आहे त सॾु केॾो न रहाइजे नानी मजमा यो गुलू खां पोइ भला किंजी शादी कराईंदो अबा जंहिंजो नसीब हूंदो उन जी शादी थींदी भला मुंहिंजो नसीब तो सां ठही अचे त मोह ख़ुदा जो को खौफ़ कर मरण घड़ीअ ते पहुतो आहे तॾहिं बि नथो सुधरे मरण घड़ी में कोन थई ये कोन मरंदो हां जी हेडी खतल थस हथ पथी ना पान के जवान तो समझे मलाखणे में लहण जी तैयारी थस हा हा बरब अञा तो मलुक जी बि भलनी ठीक आहे का सियाणी हे एडी थाप था कनि तॾहिं बि तूं हुननि खे घर में रहाए वेठी आ छा कयां को ॾस तॾे घणो ई थी तड़े घणो कढन पर पिन जा टुकर हिननि खे बि पेट पची विया आहिनि असली घरो निकरनि ई कोन था जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त मां मल्हार खे थी मोकिलियां अदी इहो त असां ते एहसान कर मल्हार खे मोकिले त हिननि वांदनि खे हितां तड़े कढनि निभागा असली कमाइनि ई कोन था जेको असांखे पिन सिन जो टुकुर थो मिले उहो बि खाई था वञनि पोइ हेड़नि खे बंदूक छो नथो हणे वाह जी बंदूक हणा ना पर असांजे घर में आहे ई कोन अदी भला इहा बंदूक त पहुचाए वञे बरियाम चरियो नथी अदा वारा सभु घर में वेठा आहिनि ऐं असांखे जेकॾहिं कंहिं हीअं घिटीअ में ॾिसी वतो त वॾो मसइलो थी पवंदो घणा ई मसला थिया आहिनि सदोरी अञा ॿियो कहिड़ो मसलो थींदो तोखे को बि फर्क नथो पए पर मां त ड्रिजां थी न सॼी पर पक नथी ॾियां सदोरी पोइ त मां तोखे वञण जी इजाज़त कॾहिं बि कोन ॾींदुसि चरियो नथी चरियो माराईंदे छा मूंखे सदोरी तोखे त इहा ख़बर आहे न त आशिक त हूंदा ई चरिया आहिनि होश में किथे हूंदा आहिनि जेकॾहिं कंहिं मारण जी कई न त ॿई गॾु मरंदासीं अकेलो तोखे मरण ही मजनू कॾहिं बि कोन ॾींदो ठीकु आहे मां वाइदो थी कयां त राति तोसां ॻाल्हाईंदसि बस ख़ुश सदोरी जेकॾहिं वाइदो कयो अथई न त पोइ ज़रूर ॻाल्हाइजां किथे ईअं न कजां तूं पंहिंजो नंबर बंदि करे छॾे ऐं मां सुबुह जो असर ताईं तुंहिंजे फोन जो इंतज़ार कंदो रहां ईअं भला कॾहिं थियो आहे जो मां वाइदो कयां ऐं न निभायां ऐं ॿी ॻाल्हि सदोरी मूं इहो महसूस कयो आहे तूं अॼुकल्ह थोरो मूंखां कुर्ब घटाए वई आहे इहो तुंहिंजो वहम आहे मां उहा ई आहियां तुंहिंजी सदोरी विसारजां न सदोरी यादि रखजां पंहिंजे हिन मजनू खे वरियाम चरिया विसरियो आहीं किथे मूंखां हिन दिल में तूं ई आहीं यादि आहे मूंखे साईं जी तव्हांजी इजाज़त हुजे त मां शाम जागी तां थी अचां ॻोठ ई पाड़े जा आहिनि बिरादरी में सॾु त भरणो ई पवंदो न साईं बिरादरी जो सॾु भरण जे लाइ बानू बेगम उतां बि हली वेंदी असां मथां कहिड़ो बार आहे
मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त तूं हर ॻाल्हि जे विच में बानो खे छो थी आणी? साईं मूं बानू बेगम जी गिला त नाहे कई जो मूं मथां नाराज़ पिया थियो। मां नाराज़ कोन पियो थियां, हिन वक़्तु सिर्फ़ु तोखे सम्झाइण थो चाहियां त हू हिन वक़्तु असांजे विच में न आहे। उनजे बारे में ॻाल्हाइण गिला में शुमार थींदो? साईं मां जॾहिं बानू जी गिला कयां न पोइ तव्हां मूंखे चओ। छॾ बानो जी ॻाल्हियुनि खे, ॿी का ॻाल्हि कर। साईं बानू बेगम सां तव्हांजी एतिरी दिलि आहे त पोइ हुनखे वठी अचो, मूं कॾहिं तव्हांखे रोकियो आहे? जेकॾहिं तूं मुंहिंजो चवण वठी शहर में रही आहीं त इहे मसला थियनि ई न। बाक़ी जेसीं ताईं तूं हिन घर में रहियल हूंदी बानू हिन घर में कॾहिं पेर न रखंदी न। इन मां पोइ ज़ाहिर आहे त ज़िद ते बानू बेगम आहे, मां न आहियां। तूं शहर वञण लाइ तयार न आहीं, छा इहो तुंहिंजो ज़िद न आहे? साईं शहर हलण जे लाइ मां अॼु बि तयार आहियां, जेकॾहिं तव्हां मूंसां गॾु हली रहो। ठीकु आहे, इहे फ़ैसिला पोइ कंदासीं, हिन वक़्तु जे पहिरण जा न आहिनि। तूं भले थी आहे पोइ कीअं था, मां वञा थो उतां। अदा जेकॾहिं राणीअ जी तोखे ख़बर आहे त पोइ? मां एॾो बेवकूफ़ न आहियां मुंहिंजा। जेकॾहिं मां अणॼाण हुजां त पोइ भले साईं ते हथ छो रखां? या मां एतिरो वयल आहियां त कूड़ो कसम खणा तूं ई ॿुधा था। अदा अॼु या सुभाणे सुल्तान वारा ईंदा, उन्हनि खे राणी जो ॾसु ॾेई पंहिंजा हथ आज़ादु कर। अदा जेकॾहिं तो हुननि खे ॾसु न ॾिनो ऐं भले साईं खे पुठी ॾिनई त असां ज़िंदगी भर सुधरी न सघंदासीं। जॾहिं बि उहो आया न त उन्हनि वठी वञी उन दर ते बीहारींदुसि जिथे राणी तरसियल आहे। इन में ई असांजी भलाई आहे। राणी त उन्हनि खे मिली वेंदी जाफा, पर मूंखे दौस इहा आहे त हिन दादली मूंसां एॾो वॾो धोखो छो कयो? अदा तूं इहो न सोच त गुलू दादलीअ सां निकाह करे ऐं घर आबाद कंदो। ॾिस जाए इहा चोरी गुलूअ जो कम ई कटीली करे छॾी थी। साल ई मस गुज़रंदो त वरी हुननि जे विच में तलाक थी वेंदी। असांजी बि इन में ई भलाई हुई त तुंहिंजो निकाह दादलीअ सां न थियो। इहो इन जे करे अदा त तुंहिंजे नसीब में अञा भली छोकिरी लिखियल आहे। खुदा कंदो अदा त तुंहिंजी ज़िंदगी में तमामु जल्द सुहिणी छोकिरी अची वेंदी। अदा अल्लाह मां उमेद रख, मायूस न थी, तुंहिंजी ज़िंदगी में वरी खोड़ सारी ख़ुशियूं ईंदियूं। अमरात वयो हथन मां निकरी हाणे हिन को हली पुछूं त ही चरिया किथे खपाइंदो आहे। पुछा कयोसि वो एड्रेस ॿुधाए त हिन खे बि पकड़े खपाए अचो, रोज़ी त थी पवंदी न बाबा। आई जी एतिरो बिलोर जेतिरो दिमाग़ मट जेॾो अथई, सलाह भली ॾिनी अथई। ऐं ॿुध तूं छा हेॾे 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 आ आ आ आ आ आ आ ओ भाऊ आ चाहे ओ असांखे सुञातो थी तव्हांखे अहिड़ो सुञातो आहे मरण घड़ी ताईं न विसरंदो। अला 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 तो गया ॾींदो ॾाढो भलो। ॿुध एॾो जल्दी छो थो मरण चाहीं? अरे मां पंहिंजे मरण जी ॻाल्हि नथो कयां, तव्हांजे मरण जी ॻाल्हि थो कयां त जेसीं ताणी तव्हां न मरंदव त विसरंदव कीअं? छॾ मरण जूं ॻाल्हियूं, असांखे रुगो इहो ॿुधाए त चरिया किथे खपाए ईंदो आहे। जे चरिया खपनि हा त तव्हां ॿई ईअं रोल घुमो आहे घिटी में, कॾहिं जो न खपाए अचांव हा। बाक़ी उन ॾींहुं तुंहिंजी हड़ में छा वथल हो? उन ॾींहुं हड़ में फ्रूट हुयो, केला हुया, सूप हुया, वॾो वॾो खाधो साड़ो। मिड़ई तव्हां सां कूड़ आहिनि। तूं त वॾी ग़लती थी उन ॾींहुं साईं। इन जो मक़सदु त तो उन ॾींहुं असांखे बेवकूफ़ बणायो। हा तूं कॾहिं बि बेवकूफ़नि खे बेवकूफ़ न आहे बणायो। आ आ मलूक ही कबूतरनि जो शौक़ीन आहे, हाणे कबूतर जो ॾटो ॾी बेवकूफ़ बणाईंदासीं। अब सलाह त सुठी आहे, को कबूतर त हथ कयूं न। पापा इहो कमु तूं मूं ते छॾे ॾे, मां वेठो आहे न। हली हलिया। अदा गुलू तो सरदार बुखारीअ ते पड़ बासियो, शायदि इन ख़ुशीअ में
तोखां पढ़ ॾियणु विसरी वियो। याद आहे अदा, विसरियो नाहे। मूं सम्झो त पंहिंजी राणी ईंदी, सभु गॾिजी ख़ुशीअ सां पढ़ ॾेई ईंदासीं। हिन जी मस्तानी मोटण महाल आहे। दिलबर कूड़ो कसम खणी वियो आहे। अदा वॾा, दिलबर कूड़ो कसम नाहे खयो, उनखे राणीअ जी ख़बर आहे। मां हुन सां अॼु मिलण जे लाइ वञा, पर हिते अथी को थी वियुसि। मां सुभाणे वेंदुसि। अदा, सुभाणे बुखारी सरकार ते पढ़ ॾियण हलंदासीं। तूं ॿिए ॾींहुं वञजांइ न भाउ। होॾां चई थो त राणी अचे त पोइ पढ़ ॾींदासीं, वरी चई थो त सुभाणे पढ़ ॾियो। तुंहिंजी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। पहिरियां गुलू पढ़ ॾेई अचे, उनजी भलाई थिए। तूं उन वक़्तु ॾिजां जॾहिं तुंहिंजी मस्तानी वापसि अचे। जेका तव्हांजी मर्ज़ी अदा, मां सुभाणे पढ़ वठी ईंदुसि। अदा बात समझी, पढ़ वठण लाइ मां वेंदुसि। पोइ तूं वञ, तोखे काहे रोकियो आहे? अदा गुलू, तूं हींअर ई वञी पढ़ वठी आ। सुभाणे सुबुह जो सवेर पढ़ ॾियण हलंदासीं। ऐं मंझंदि खां पोइ मां दिलबर वारा ना निकिरी वेंदुसि। ऐं ॿिए ॾींहं खां वठी तुंहिंजी शादीअ जूं तयारियूं बि करणियूं आहिनि। पोइ मूंखे टाइम किथे मिलंदो? राजड़ा खान कीअं भुलिजी पियो आहीं? बाबा से ख़बरूं चारूं मिड़े ख़ैर जो। बाबा से जेकॾहिं मां तव्हांखे सच चवंदुसि, तव्हांखे मुंहिंजो सच पूरो लॻंदो। जेकॾहिं का हक़ीक़त बयान कंदुसि न, तव्हां चवंदो त जाड़ो खान बकवास। ऐं जेकॾहिं कंहिंजे हक़ जी ॻाल्हि कंदुसि, तव्हां चवंदो त जाड़ो खान बुख जा चक थो हणे। वधीक न ॻाल्हाए, वधीक न ॻाल्हाए। तस्लीम कयमि त ॾाढो सोबर माण्हू आहीं। कम जी ॻाल्हि कर हाणे। बाबा जी अर्ज़ी आहे त हिते तव्हां वटि पंहिंजे मक़सद जे लाइ न आया आहियो। इन को मां तव्हांजी इन करे हेठां ई थो कयां त तव्हां में मुंहिंजी का लालच आहे। बस मां तव्हां खां रुगो इहो पुछण आयो आहियां त अदीअ जो बिना कंहिं ॾोह जे तव्हां ढींगो ई ढेरी करे छॾियो। इन जो मक़सद त तोखे हिते बानू बेगम मोकिलियो आहे, ईअं न? बाबा साईं, मूंखां वधीक त तव्हां अदीअ खे सुञाणो। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, अदी पंहिंजा दुख सूर ॿुधाइण जे लाइ तव्हां ॾांहुं मोकिलींदी? हा जाड़ा, इहो त मां बि ॼाणां थो त बानू बेगम ॾाढी ख़ुददार औरत आहे। बाबा साईं, अदी हिकिड़ी वॾी बहादुर औरत आहे। मरंदो मरी वेंदी, कुसजी कपजी वेंदी, पर उहा कंहिंजे अॻियां हथ कान टंगींदी। ऐं उहा साॻी औरत रुपए जे लाइ हलाक आहे। ऐं तव्हां था पिया हिते लोटन सां रांदियूं कयो। बाबा साईं, तव्हां भली हुनखे लख न ॾियो, पर घटि में घटि एतिरा त हुनखे ॾोकड़ ॾियो जो 3 वेलनि जी वीचारी मानी खाई सघे। या वरी तव्हां इहो था चाहियो त हुन वीचारीअ जी ज़िंदगी वाट अलाह जे टुकड़नि ते गुज़रे। बाबा जेको मूंखे तव्हांखे चवणो हो न, पोइ मां चई छॾियो। हाणे तव्हां ॼाणो, बानू बेगम ॼाणी, तव्हांजे विच में ॿीहर मां कोन ईंदुसि। सलाम अलैकुम। गलती मूंखां किथे थी आहे, किथे थी आहे ग़लती मूंखां। मूंखे पंहिंजी हुन ग़लती खे सुधारणो ई पवंदो मूंखे पंहिंजी उन ग़लतीअ खे। कहिड़ी ज़रूरत हुई तोखे धिका खाइण जी? घर में वेहण कोन थो अचे? चाचा, जेकॾहिं 2 टे ॾींहं पंहिंजे भाउ सां ॻोठ रही आयसि त कहिड़ी क़यामत अची वई? तुंहिंजे लाइ क़यामत न हुई, पर हिते ॻोठ में नंढे वॾे जे वात में इहा ॻाल्हि हुई त नज़ीरा भॼी वई। न चाचा न, इहा ॻाल्हि कंहिं बि नाहे कई। तूं अजायो कूड़ थो वेठो हणी। तुंहिंजो छा मक़सदु आहे? त मां कूड़ो आहियां? मां कूड़ थो ॻाल्हायां? मां ॾोही आहियां, मां कूड़ी आहियां। बस हाणे रुगो मुंहिंजी पचर छॾ। ऐं तूं बि घणी की अड़ी न आण, शर्म नथो अचई? मर्दनि सां वात बीठी हणे। चाचा, तूं जो हर वक़्तु रुगो ताना ऐं मेणा ॾींदे
त ज़ाहिर मां बि शिती थींदसि न। छॾ हिन ॻाल्हि खे, खॾे में आणीस। ऐं हिकिड़ी भलाई कर, हे भाणे अचे न त दर खां ई वापसि करे छॾेसि। जेकॾहिं हुनखे मां घर में ॾिठो त अहिड़ो बेस्तो करे मोकिलींदो मां जो यादि कंदी। हू मुंहिंजो भाउ आहे, न मूंखे तव्हां होॾे वञण था ॾियो ऐं न मुंहिंजे भाउ खे हिते रहण था ॾियो। मां आख़िर तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे जो मूंखे एॾी सज़ा था ॾियो चाचा? या त मुंहिंजे भाउ खे हमेशह जे लाइ हिते रहायो, न त मूंखे होॾां छॾियो त मां वञा। तोखे होॾे कॾहिं बि कोन छॾींदासीं। बाक़ी रही तुंहिंजे भाउ जी ॻाल्हि त उनखे तुंहिंजे करे बर्दाश्त कंदासीं। साईं छा ॻाल्हि आहे? मूंखे ॾाढा परेशान था लॻो। हाँ? छा? साईं गुमसुम लॻा वेठा आहियो, कंहिंजी यादुनि में तव्हां गुम लॻा पिया आहियो। छा कयां ज़ुलेखा, मूंखे बानू बेगम जी यादि ॾाढो सतायो आहे। साईं तूं त हर वक़्तु बानू जे बारे में सोचींदो रहींदो ऐं हुनखे का परवाह न आहे। साईं जेकॾहिं हुनखे तव्हांजी परवाह हुजे हा न, उहो पंहिंजी ज़िद छॾे हेॾे कॾो को हली अचे। हा, असां हर वक़्तु इहो इल्ज़ाम बानू बेगम जे मथां था हणूं त उहा ॾाढी ज़िदी आहे। ज़ुलेखा, असां कॾहिं पंहिंजो पाण ॾे ॾिठो आहे, गौर कयो आहे? साईं असां पाण मथां इल्ज़ाम तॾहिं ई हणूं जॾहिं असांजो को ॾोह हुजे। साईं बानू बेगम खे त मञण जी ॾाढी कोशिश कई पर न ज़ुलेखा न, कुझु बि थी पए, छा बि थी पए, सुभाणे मां हर सूरत में वञी पंहिंजी बानू बेगम खे मनाए वठी ईंदुमि घर में। साईं मूंखे कहिड़ो इतराज़ आहे, तव्हां हींअर ई बानू बेगम खे वठी अचो। जेकॾहिं बानू बेगम अचे थी त मुंहिंजूं अखियूं थधियूं। हा सिया, इहो त मां बि ॾिसां पियो त बानू बेगम जे हिते अचण सां तोखे केतिरी न ख़ुशी पई थिए, सभु सम्झा थो। साईं अॼु ताईं तो बानू बेगम खे ई सजण सम्झो आहे। सुलेखा, मूं तोखे कॾहिं पंहिंजो दुश्मन न आहे सम्झो, पर बानू बेगम मूंखे सम्झे थी, मुंहिंजी तबियत खे सम्झे थी, मुंहिंजे ॾुख ऐं ख़ुशी खे सम्झे थी। हू चङी तरह सां ॼाणे थी त मां कहिड़े मूड में आहियां, मूंसां हिन वक़्तु ॻाल्हाइण घुर्जे बि या न। सुलेखा, बानू मुंहिंजी तबियत मां चङी तरह सां वाक़िफ़ आहे, पर तूं न को वक़्तु थी ॾिसी, न को आयो वियो थी ॾिसी, जेको तुंहिंजे मुंहं में थो अचे उहो चई थी छॾी। साईं मूं तौबा कई, जेसी ताईं तव्हां न ॻाल्हाईंदो त मां बि न ॻाल्हाईंदसि। सियाणी, अल्लाह जा एहसान, गंज घोर पया गंज। हा कोड़ा, जेकॾहिं अहिड़ी शादियूं असांखे महीने में 2 मिली वञनि न, तॾहिं बि असांजे लाइ गंज थी वञे। इहो त ॿुधायो न त मुंहिंजो ऐं राहिब जो केतिरो हिसो कढंदव? राहिब, छड़ा तोखे बि हिसो खपे छा? न न, मुंहिंजो हिसो मुंहिंजे सेक्रेटरी खे ॾेई छॾियो। अच्छा को तूं ई वठ निभागा। सियाणी, मस मस त 2 रुपया मिलिया, उन्हनि मां बि 200 इन्हनि खे ॾेई छॾियई। मार का पइनि, झुमर हणण बि कोन थी अचनि न, का झुमर हणण आ त 2 रुपया मथे मिलनि। निभागा या झुमर हणण सिखनि या असांजी त जान छॾनि न। मलुका, नानी साणी सही थी चई, नचण में वॾो को फ़ाइदो आहे। जियो असां नचण सिखी वञूं हा न, हिन महिल असांजा बि झोल भरियल हुजनि हा ॾोकड़नि सां, ऐं इहे जेके हथ में अथनि न, इहे सभु असांजा हुजनि हा। अॼु हिननि वटि पैसा जाम आहिनि न, सुभाणे असां वटि बि गंज हूंदा। मलुका, तोखे जे पैसा घुरिजनि न, मूं हिकिड़ी अटकल सोची आहे। कहिड़ी? अरे रे उहा बि ॿुधाए थो न, तकड़ छाजी थो करी? कोड़ा, हींअर को मोल है कहिड़ी वरी उनखे उबती सलाह ॾींदो, कन में पियो खुसड़ फुसड़ कंदुसि। छा था चओ हिक ॿिए खे? थोरो ॾाढिया त ॻाल्हायो, असां बि त ॿुधऊं न। बाबा सलाह त सुठी आहे, पर माण्हू बि त एतबार कनि न। एतबार पाणे कंदा आहियो, सॼो कमु मूं ते छॾे। अॼु तुंहिंजा सभु ॾुख सूर वञी अकबर ख़ान खे ॿुधायासीं, उहो बि तोखे हिते परचाइण कोन आहे। अॼु पसाणीअ सम्झ त जेको अकबर ख़ान आहे न, हुन ज़ुलेखा जी असली मुठि में बंदि आहे, सुवाल ई पैदा न थिए। बसि वरी बि मुंहिंजे दिमाग़ में इहा थी सलाह अचे त हल कोरट मथां केस दाख़िल कराईसि, पोइ बि ही मज़ो ॾिस त कीअं नथो पंहिंजी मिल्कियत मां तोखे हिसो ॾे। ना दा
मिल्कियत ख़ातिर मां पंहिंजे मुड़ुस मथां कोन वञी बीहंदसि। त पोइ बसि छा तूं पंहिंजी रहियल सहियल ज़िंदगी या ॾुखनि सुखनि में पई गुज़ारींदी? हिन माई खे बि घर जो कमकार थां ॿुहारी पोची करण में ॾाढो मज़ो थो अचेसि। अलाह साईं सभु कुझु ॾिनसि, हाणे सभु कुझु हूंदे बि धिका खाइण जो शौक़ु अथसि। भली भई धिका खाए, असांजो छा। तूं जीअं बि सम्झी माई जादो, पर मां पंहिंजे मुड़ुस मथां केस कोन कंदसि। पंहिंजे मुड़ुस मथां केस करे पंहिंजे मथां हुन मथां माण्हू न खिलाईंदसि। तुंहिंजो हक़ आहे, बरोबर हक़ आहे तुंहिंजो। तोखे घर मां तड़े कढियो अथनि, माण्हू छो खिलंदा? अकबर खान ते नथा खिलंदसि। हुननि खे त को ख़्याल ई कोन थो अचे, कन तां का जूं ई कान थी रड़नि। हू त सयाणी ज़ुलेखा जे ज़ुल्फनि जो असीर बणिजी वियो। हुन मेड़े मयार ख़ातिर तो वटि हिकिड़ो ॿ दफ़ो आयो, हुन मयार पंहिंजी लाथी हाणे साईं ॼाणनि गाईं ॼाणनि। अदा मुंहिंजी अकबर मथां का बि मयार कोन थी ठहे, छो जो घर मूं पाण छॾियो आहे। अकबर त पाण मूंखे रोकण जी कई, ज़िद त मूं कयो, हाणे उनजे मथां कूड़ा इल्ज़ाम छो हणां? बसि अदी हाणे तुंहिंजी अॻिते मर्ज़ी। तो त करे छॾियो पंहिंजो ढींगो ई ढेरी, बाक़ी हाणे तूं अचे असांजे ढींगे ढेरी करण जे पोयां पई आई। अदा चाचा अञा वते तो ते माण्हुनि जे पोयां भाए ॿारींदो, ये निकिरी वियो आहे? कल शहर लाइ निकिरी वियो, हाणे ख़बर न आहे ईंदो या न। खुदा कंदो त ॻोठ हलियो वेंदो। हिते असांखे एॾो त बेज़ार कयो अथई त छा चइजे। असुल त चाचा जी हाणे असांखे शिकिल बि नथी वणे। तव्हांजो साह न वञे, कोन ईंदो चाचो, कोन ईंदो। अदा तूं त चईं थो, पर चाचो मुड़ण वारो नाहे, इहो कोन मुड़ंदो। जेकॾहिं आयो बि न वापसि त उनखे उताक ते रहाए छॾींदसि, घर ॾे वापसि कोन वठींदोसांसि। तव्हां दिलि जाए कयो, परेशान न थियो। गुलूअ जी शादीअ जो सॾु हलायो अथनि। अदा कहिड़ी तारीख़ रखी अथनि? मूं ॿुधो आहे त अॼु साईं बुखारीअ ते पढ़ ॾियण लाइ विया आहिनि, ऐं दरगाह तां वापसि अची पाण में सलाह कंदा, ऐं ॿियो वरी मूं ॾांहुं बि न्यापो कयो अथऊं, चए थो त अचिजांइ राति। हू जॾहिं तोखे पंहिंजो कनि था त पोइ तूं बि वञी विच में विहीन न। जेकॾहिं तूं न वएं त हू इहे ई सम्झंदा अदा त गौराम असां सां खटो थी वियो आहे। पोइ सुभाणे हू बि अदा तुंहिंजे कंहिं कमु न ईंदई। हा दी वेंदुसि, मां वेंदुसि, कीअं बि करे वेंदुसि। असांखे बि सेरनि ते हलणो पवंदो, न त हिन छोरीअ सदोरीअ मां अड़जी वेंदासीं। अदी उते वञी सदोरीअ ते नज़र रखजांइ। अदा हुते अहिड़ी का बि ॻाल्हि न थींदी, तूं वहम न कर। हाणे सदोरी ॿार थोड़ी आहे जो धण माण्हुनि मां निकिरी वञी वरियाम सां मिलंदी।